अस्सलाम वालेकुम या अली मदद माया मर फ़कीर हिनवक़्त गड़ियासी ने शहर जे ॻोठ बांभीड़ जे वेझो एक तलाव ते असीं ॿेड़ीअ में घुमी रहिया आहियूं। हे जहांगीर खान महर ॿेड़ी हलाए रहियो आहे ऐं अलीलाल उनजो भाउ वेठो मज़ा थो खाए मूं वांगुरु तकलीफ़ हो थो करे। मज़ा सां था खाऊं ॿेड़ीअ ते। ॿेड़ी हली रही आहे ऐं ॿेड़ीअ में को मोटर कोन्हे मगर ॿेड़ी लठ ते लठ यानी लकड़ जे सहारे ते हलायूं था। हे चौधारी पाणी आहे। इन में तमामु वॾी मच्छी बि हूंदी आहे जेका वक़्तु वक़्तु इन जा मालिक मच्छी मारींदा रहंदा आहिनि। असीं हुते पोयां जेके वण वांखे नज़र ईंदा ते मोटरसाइकिल ते असां बीठियूं आहिनि। ठीकु आहे, ज़बरदस्त नज़ारो आहे, VIP मौसम आहे, ज़बरदस्त। वाह 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 वाह। ओ ही ॾिस ॿेड़ी, ओ ही ॿेड़ी ॾिस, अथव तव्हां वटि ॿेड़ी न? हलायो ॿेड़ियूं भाउ, ॿेड़ियूं हलायो, मच्छियूं मारियो, ॿार पालियो, घर ठाहियो, संद सिंगारियो। ठीकु आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त। वाह वाह। ॿई ॿाहिरि पाण में। वाह वाह। मुंहिंजी धीअ जा मासात ऐं हिननि जो पीउ मुंहिंजो मासात। ठीकु आहे, अलाह ख़ैरु कंदो। दिल दुआ में यादि। अस्सलाम वालेकुम या अली मदद मर फ़कीर ॻोठ बांभीड़ तलको गड़ियासी शिकार प्रसंद। खुदा हाफ़िज़।